अस्सलाम वालेकुम, गुड मॉर्निंग। सॼी राति बर्फ़बारी थी आहे, उन खां बाद में ॾाढो हिन महिल मज़ो लॻो पियो आहे। आहे त थधि तमामु घणी, पर मां चयो तव्हांखे हिकिड़ी ॾेखारियां पंहिंजो असांजे जे अङण ते मां घुमंदी आहियां, आगुर ते ऐं जंहिं जॻह ते वेंदी आहियां सॼो टोटल बर्फ़ सां ढकियल आहे। हाणे वेहण जी त का जॻह ई कोन्हे, मां चयो तव्हांखे थोरो घुमी घुमी ॾेखारींदी रहां। ॾिसी रहिया हूंदव तव्हां, हींअर बि सन्ही सन्ही बर्फ़ वसे थी ककरनि वांगुरु, सन्हड़ी सन्हड़ी। वण रोज़ ज़ाहिर हूंदा आहिनि, पन त वीचारनि जा अलाए कॾहिं छणी विया आहिनि। बाक़ी बची त इन्हनि जूं टारियूं, पर हाणे लॻे थो त अहिड़ी बर्फ़ में इन्हनि जूं टारियूं बि मुश्किल ई रहनि। शांति लॻी पई आहे, सॼी सुबुह जो साझरी जो पहर आहे। एॾी साझर त कोन्हे, पर ही माण्हू शायदि अॼु वीकेंड हुजण जे करे शायदि देरि सां उथंदा, ॿियो थधि जे करे बि शायदि कोई नथो निकिरे। मुसवर अली चई रहियो आहे त मूंखे बि अम्मी ॿाहिरि वठी हलो। मां चयो न, ॾाढी थधि आहे, तव्हांजो ॿाहिरि निकिरणु हिन वक़्तु सही न आहे। मुंहिंजी भेण चवंदी आहे जंहिं ते मुसवर अली ऐं मां वेहंदा आहियूं, अॼु हिन ते बर्फ़ वेठी आहे। ॾिसो त मूंखे त ईअं थो लॻे ॼण त ख्वाबनि जी वादी आहे, बर्फ़ जी वादी सॼी बर्फ़ सां ढकियल आहे। समूरा रोड रस्ता ईअं ई लॻिया पिया आहिनि बर्फ़ सां। हीअ मुंहिंजी बेंच आहे जिते अक्सर औकात में मां वेहंदी आहियां, पर हिन महिल सॼी भिॻियल पई आहे ऐं बर्फ़ सां ढकियल आहे। हीअ असांजो ख़बर न आहे त छाजो वण आहे, पर आहे सॼो बर्फ़ सां ढकियल। हलूं था ॿाहिरि मेन रोड जी तरफ़ तव्हांखे वठी हलां। गाॾियूं बीठल सॼियूं टोटल जेके आहिनि से बर्फ़ लॻी पियूं आहिनि, पर सुबुह सां साझरी हिननि जूं गाॾियूं आयूं, उहे सफ़ाई करे वियूं काफ़ी। ॾिसो त तव्हां रोड रस्ता सॼा साफ़ु लॻा पिया आहिनि। बाक़ी जेके बीठल शयूं आहिनि उहे बर्फ़, बाक़ी जेके रोड रस्ता आहिनि हिननि जा साफ़ु थी विया आहिनि न, हीअ पंहिंजो सफ़ाई करे था छॾनि रोडनि जी। गाॾियूं ॾिसो, हीअ बर्फ़ जा खोड़। हीअ सुबुह सां हिननि जूं गाॾियूं आयूं हुयूं सफ़ाई करे ऐं बर्फ़ खे साइड ते करे वियूं जीअं रोड क्लियर हुजनि। गाॾियूं पंहिंजे कार वहिंवार उअं ई हले थो जीअं हलंदो आहे, कोई फ़र्क़ु नथो पए हिननि खे। हिननि पंहिंजो सिस्टम ठाहे छॾियो आहे, पंहिंजो निज़ाम ठाहे छॾियो आहे। अलाह करे त असां वटि इहे निज़ाम, इहे सिस्टम असां वटि बि ठही वञनि त असांजे हल्कनि फुल्कनि बारिशनि में असांजा ग़रीब मिसकिन मारूड़नि जा घर न ढहनि, असांजा माण्हू न ॿुॾनि, असां लॾ पिलाण ते मजबूर न थियूं। अलाह साईं करे असांजो मुल्क बि, असांजी सिंध असांजी ईअं ई थिए ख़ुशहाल।
अॻिते वञण जी हिमत कोन पई थिए, थधि तमामु घणी आहे। सो हिन काके खे त सी थिए ई कोन थो, हीअ त राति ॾींहुं वेठो आहे ईअं ई थधि में। हाणे मां पई वञा पंहिंजे अंदरि इनसाइड, मुसवर अली सां तव्हांजी कचहरी करायां थी। रिसेप्शन भी ख़ाली लगी पई आहे, कोई भी कोन्हे को, सभु को आराम में आहे। असां सुबुह जी फजर जी नमाज़ पढ़ण खां पोइ हेठि लही आया, मां पुट नाश्तो कयोसीं, खाधोसीं पीतोसीं, वरी कुझु पाकिस्तान बि कॉल कईसीं, मां पंहिंजनि ॿियनि बचड़नि सां बि ॻाल्हायो, ऐं हाणे तव्हां भाइरनि सां ॻाल्हाए रही आहियां। हीअ असांजो मुसवर अली साईं। अस्सलाम वालेकुम। उम्मीद है त तव्हां सभु ठीकु हूंदव, मां बि ठीकु आहियां। सूमर ते आहे ऑपरेशन, बसि तव्हां सभिनी खे दुआ जी अपील, बसि दुआ कजो त ख़ैर सां सही थिया, पोइ इंशाअल्लाह तव्हां सां वरी मुलाक़ात थींदी। मुंहिंजे पुट मुसवर वांगुरु तव्हां सभिनीनि भाइरनि खे मुंहिंजी बि साॻी इस्तद आहे, सभिनीनि भेनरुनि खे, सभिनीनि अमड़ियुनि खे, सभिनीनि न्याणियुनि खे, सभिनीनि पुटड़नि खे, सभिनीनि भाइरनि खे, असांजनि बुज़ुर्गनि बाबनि खे, त सभई महिरबानी करे अल्लाह ताला जी बारगाह में असांजे लाइ बि दुआ कजो त रब्बुल आलमीन मुसवर अली खे सुभाणे सूमर ते, ॿिए ॾींहुं सूमर ते उनजो ऑपरेशन आहे, अल्लाह साईं उनखे सिहत सलामती ॾे, रब्बुल आलमीन करे ख़ैर ख़ैरियत सां उनजो कामयाबु ऑपरेशन थी वञे, ऐं हू वरी पंहिंजनि पेरनि ते असां आम माण्हुनि वांगुरु घुमे फिरे पंधु करे। जॾहिं मां पाकिस्तान अचां, तव्हां सभिनीनि भाइरनि जा थोरा मञण, तव्हांजूं दुआऊं वठण, इनशा अल्लाह वरी तव्हां सां मुलाक़ातूं थींदियूं। तव्हां सभिनीनि जा लख थोरा, तव्हां हमेशह असांखे इज़तूं, हमेशह असांखे मोहबतूं ॾिनियूं आहिनि। तव्हां सभिनीनि ॾिसंदड़नि भेनरुनि ऐं भाइरनि जो मां तमामु घणी शुक्रगुज़ार आहियां, ऐं उमेद थी कयां त जीअं तव्हां हमेशह असांखे पंहिंजनि दुआउनि में यादि रखियो आहे, तीअं ई हाणे बि असांखे पंहिंजनि दुआउनि में यादि रखंदव। तव्हां सभिनीनि जा लख थोरा अल्लाह जे अमान में हुजो। अल्लाह हाफ़िज़।